रहमान दिलशाद गायो तू कहती या गद मशीनों सा है देसर बुलंदे दंदन सा तू बुलबुला बंबारन सा है शीह बुलंद गदगारन सा तू रात न जाने बारन सा पे अटकी अजरत वारन सा तने कही रपुक्त कदारन सा पे बागी जो औलाद करंदर मारू जिंदाबाद करंदर मारू जिंदाबाद करंदर सिंध प्रेस लाइन्स जो शेख फखर सिंह बेबाद क्या गलत जनाब हाजी अशरफ कासकरी के गुजारिश करदासी त पान सदारती किताब तन ऐं तव्हां तारीख़ जे बूटी नोटू बि भरपूर आजा कंदा जनाब हाजी अशरफ कासकरी साहब इंतहाई मानवारू सामू वेठल मुझू सभई भेनरू असांखे मूंसां आयल सिंध एम्प्लॉइज अलायंस जो सीनियर रहनुमा सैयद सरदार शाह प्रेसिडेंट ऑल सिंध रेवेन्यू एसोसिएशन हिन सिजावल ज़िले जे अंदर सिंध एम्प्लॉइज अलायंस सी जे प्लेटफॉर्म ते तमाम तर एसोसिएशन की लोकल लीडरशिप जैमें गस्टा की लीडरशिप पीटीएल जी रेवेन्यू जी पैरामेडिकल आपका या उन्हें का अलावा जेतिरियूं भी थे एसोसिएशन आहिनि उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी सिंध जे हिन मज़लूम मुलाज़िमनि जो केस गुज़िरियल 3 महीननि खां विढ़ी रहिया 23 जून खां शुरूआत थी सिंध गवर्नमेंट खां डिमांड कईसीं त सिंध जे मुलाज़िमनि जूं पगारूं 70% वधायो डीआरए जेको वफ़ाक़ी हुकूमत 30% ॾिनो आहे सिंध हुकूमत 50% ॾे वफ़ाक़ सां गॾु तमाम तर सूबा आज़ाद कश्मीर जेको पाकिस्तान की हुकूमत के पैसे थे उनकी गवर्नमेंट थी हले उन्होंने भी 30% ॾिनो कल पाकिस्तान जो नंढड़ो सूबो गिलगित बल्तिस्तान जो मौजूद अमल में आयो उन्होंने भी 30% ॾिनो हे शाहूकार सूबो गुज़िरियल 17 साल खां असां पीपुल्स पार्टी खे इक़्तिदार ॾिनो आहे तव्हां सिंध जे माण्हुनि ॾिनो 17 साल हिननि 1% खे तव्हांखे डीआरए ॾिनो असां चयो त ग्रुप इंश्योरेंस ऐं पेंशन फंड सिंध जे मुलाज़िम जो पंहिंजो पैसो आहे जेको तव्हां जेके हिते मुंहिंजो भेनर वेठो हुजा मुंहिंजा भाइर वेठा आहिनि कंहिं बि तव्हां मुंहिंजा मुलाज़िम तव्हां पंहिंजे पैसे पैसो त तव्हांजो ग्रुप इंश्योरेंस बि कटिजे थो तव्हांजो पेट्रोल फंड बि कटिजे थो मां सिंध हुकूमत खां पुछां थो त इहो ग्रुप इंश्योरेंस जो पैसो वञे कहिड़े पासे थो किथे था रखो पेट्रोल फंड किथे था रखो पसमानदा सूबो पाकिस्तान जो बलोचिस्तान जेको लिटरेसी रेशियो में भी एंड में लास्ट नंबर आहे उन बलोचिस्तान में 30% डीआरए ॾिनो 2017 खां ग्रुप इंश्योरेंस ऐं पेंशन फंड जॾहिं को बि मुलाज़िम रिटायर थिए थो त हुनखे उहो चेक कॾहिं मिले थो 60 साल जी उमिरि ते असां वटि कहिड़ो शर्त आहे त 60 साल जे अंदरि मरो त पोइ ॾींदासीं जे नथा मरो त 5 साल उमिरि वधी वियव 65 ताईं न मरी सघियो उहो बि न आयो पोइ न ॾींदासीं हे तव्हां गुज़िरियल 1970 में इक़्तिदार हो तव्हां मरो ई कोन था असांखे मरो न शर्त छो आहे इन
शुरू से जंग जारी ताजी क़यादत मिले पई मसलन इन जे हल जे बजाय पेंशन रिफॉर्म्स ये पेंशन रिफॉर्म्स कोन रिफॉर्म्स माना इस्लाह छाजा इस्लाह किया है सिंध गवर्नमेंट एक 2024 का पोइ हिते मां ॾिसां थो यंग जनरेशन खणी वेठी उन्हनि सां मुखातिबा पंहिंजी भेनरुनि सां मुखातिबा सीनियरनि खां पोइ हिकु 2024 खां पोइ जेका बि पार्टियुनि जा उन्हनि मुलाज़िमनि सां एॾो ज़ुल्म आहे त भई जॾहिं रिटायर थींदा उनजी मंथली पेंशन कोन्हे ख़तमु उन जे लाइ हिकिड़ो कंट्रीब्यूटरी पेंशन रूल आंदो वियो आहे उन्हनि खे रिटायर थियण वक़्तु हिकिड़ी कोठड़ी पैसनि जी भरे ॾींदा 10% तव्हांजी पघार मां डिडक्ट थींदो 12% सरकार मां कूलम ॾींदी ऐं तव्हां जॾहिं रिटायर थियो त का तव्हांजी मंथली पेंशन कोन्हे कहिड़े बि खाते जो मुलाज़िम ऐं अॼु असांजो नौजवान आहे जेको जूनियर आहे उहो चए थो मुंहिंजी उमिरि अॼु 20 साल आहे अञा मूंखे 40 साल नौकिरी करणी आहे 60 साल ते रिटायर थींदो तो देखा जाएगा बाबा कीअं देखा जाएगा फ्यूचर ही ख़तमु आहे ॿियो ॿार कहिड़ो थियो इहो आहे 1/11/2024 जो नोटिफिकेशन 4 नोटिफिकेशन निकिता ॿियो नोटिफिकेशन आहे 31/7/2025 फाइनेंस डिपार्टमेंट जो बार कोड लॻल आहे अॼु बि वेबसाइट ते आहे थोरो तवजह सां ॿुधो हे असां डोर टू डोर आया छो तव्हांखे ॿुधाइण आया त तव्हां असां सां केॾी वेसाघाती कई आहे पीपल पार्टी गवर्नमेंट केॾी ज़्यादती कई आहे सभु मुलाज़िमनि सां 31/7/25 अॻु में तव्हांजी कम्यूनिकेशन तव्हांजी मंथली पेंशन ग्रेजुएटी उनजो रेशियो हो 63.5 63.5%। 31 जुलाई वारे नोटिफिकेशन में 47% जो कट हणी 15% ते खणी आया जेको मुलाज़िम 31/7 खां अॻु में हितां मुंहिंजी भेण जेकॾहिं रिटायर थींदी ऐं उनजी मंथली पेंशन 2 लख बीहे ऐं जेकॾहिं उहा आदि या असांजो भाउ 1 अगस्त या 2 अगस्त ते रिटायर थींदो 1,35,000 घटि में घटि 70,000 जो कट आहे इन्हनि मां चौथी ज़्यादती कहिड़ी आहे टी ज़्यादती 6/2025 ते फैमिली पेंशन के नाले ते हिकिड़ो नोटिफिकेशन निकितो आहे फाइनेंस डिपार्टमेंट तव्हां जेके मुलाज़िम ते मौजूदु हो कंहिं बि मुलाज़िम जी डेथ खां पोइ हुनजी मिसिस खे फैमिली पेंशन मिलंदी हाल छा थियो आहे 6/2025 ते जेकॾहिं मुलाज़िम फोत थियो ऐं हुनजी मिसिस बि फोत थी वई वॾियूं नंढा ॿार हुए नियाणियूं हुयूं का बि फैमिली पेंशन जंहिं मुलाज़िम खे 80 लख मिलंदा 50 60 लख मिलंदा छो न मां बिफोर रिटायर कयां